बिजली कोन्हे, जेको बिल बि अचनि था बिजली कोन्हे, जेको नथो बिल ॾिए त उनजी कटी वञे न। असांजो मुतालबो इहो आहे। तव्हां बिल भरियो था? असां बिल भरियूं था, पोइ बि बिजली कटियल आहे? बिजली कटियल आहे। घणनि महीननि खां? महीनो थी वियो आहे। कादरपुर फीडर कचे जी बिजली, ॻोठनि जी बिजली 1 महीने खां कटियल आहे। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त वरी बिल बि अचनि था। घणो बिल अचे थो तव्हांखे? बिल अचे थो ख़बर न केतिरो आहे हाणे बिल। मक़सदु इहो आहे त अंधेर नगरी चरबट राजा, माना न कानून न क़ाइदो, बिजली बि कटियल आहे, बिल बि अचनि था। ऐं जेके चोर ऐं कुंडी वारा उहे ख़ुशि ऐं मीटरनि वारा परेशान। तव्हां मीटर हलायो था त तव्हां परेशान हो, जेको कुंडी हलाए थो उनखे काई परेशानी कोन्हे, ईंदी त हलंदी, न ईंदी त का परवाह कोन्हे, बिल कोन था भरनि। इन में मुलविस जेको वापडा जो अमलो आहे उहो आहे, छो जे त वापडा जेको